अल्लाह जी कुदरत कीअं ॾिसणी आहे इहो रब क़ुरान में चयो आहे। सुभान अल्लाह जो त क़ुरान पढ़ा जोर सां क़ुरान जा आशिक़ जाॻिया और आवाज़ से अल्लाह क़ुरान में चयो मुंहिंजी कुदरत कीअं ॾिसो। क़ुरान पढ़ा अफला यंजुरून इलल इबली कैफ खुलिकत उठ के ॾिसो तो मोला माटे कावड़िया वेठा आहिनि। क़ुरान न थो पढ़े क़ुरान बाबे जे बैत थो पढ़ान क़यामत जे 5 माण्हू पहिरियों जहन्नम में वेंदा। ॿुधायां अञा लिकायूं ॿुधायां कावड़ भाऊ कोन कावड़ भाऊ तो मुंहिंजी बन्नी आ जा भाई तहां इजी लोड मोकिलण बंद करे छॾियो छो? ख़बर अथव इजी लोड बंद थियो तो मोबाइल भी बंद काल भी कटिजी वई। खणो ई नथा खीसे में हथ जहिड़ो नांग वेठो अथव न हथ विधो आहे ख़ुदा करे में को 500 में हथ ठहियो अरे हम तव्हांजो सुभान अल्लाह ॻाइणनि खे ॾियो था तोड़ोड़नि खे ॾियो था बाक़ी मोल में नथो छा त ख़ल्क़ आई आहे। मां तव्हांजे लाइ भिचाईअ ते रोई दुआ कंदुसि। ॾाढा सोन ॾाढो सुभान केॾो ज़ुल्म कयो अथऊं कम वारनि सां। वॾेरा जहन्नम में वेंदा वॾाईअ जे करे। हिन हथ में मोबाइल काटन जा कपड़ा वञे तो सीट को जहिड़ो टायर में हवा पे पए। सुञाणे तो मां केरु आहियां सुञाणे तो कश्मीर जो आहे उहो धके चाहियूं कंदो आहे तो काटन बाजी ॾेई मुराद अली शाह जो चाचो थी वेंदा। होश कर नक मां गंद वात मां गंद पेट मां गंद वञे तो बाथरूम में तगारी माल जी कढियो अचे लहे तॾहिं करे जॾहिं लेट्रिन में न वञे। इंसान जी कमजोर ही काटन जा कपड़ा पायो असारा छोरा विच ते सीधे डब्बो पेट ओच तो पेट में गुड़ थे सही करी मस्जिद में जी है मस्जिद में जी तू ताजुद पढ़ंदे बंद जो मस्जिद जो तो भले पेट फटे तो नहीं ना कमला मस्जिद आ जाए। हाणे माण्हू मस्जिद में नमाज़ लाइ चोरी था अचनि। हाणे अचनि था 3 कमनि लाइ या सुम्हण या मोबाइल चार्ज करण या पेट में गुड़गुड़ या जुमे ते ईंदा जुती खाइण भुल्लो में अरे तुंहिंजो पेर चित जे सिर जेॾो तूं हमरा हैदराबाद नमाज पढ़ण पियो अचे अरिड़े सैं जी जुती पातल वो पोयां लॻो चे नमाज शुरू करे त जुती खणा हू बि सम्झी वियो जुती अॻियां रखी पोइ पढ़ी पोयां रड़कियसि भाई साहब जुती आगे रखने से नमाज नहीं होती जुती पीछे रखने से जुती नहीं होती।